पसा पाणीअ मंझ पसा। या अल्लाह साईं खैर कजाए। ए पक सां तो मुंहिंजो प्यालो भगो हूंदो। मुंहिंजी तोसां दुश्मनी कीने इत्तफाक़ी हथ मां किरी पियो आहे। खैर आहे, पहिरियों तूं मुंहिंजे प्याले में पीज, पोइ आउं पीअंदसि। ठीकु आहे, पर चांहि में खंडु थोरी लॻाए जाए, मूंखे मिठी कान वणंदी आहे। पाण लुटिजी विया सदा, पाण बर्बाद थी वियासीं, तबाह थी वियासीं। कुझु छो जुमन? अदा ए चवनि था त तुंहिंजे पुट जो लाश तरते पियल आहे। न न न, अदा ख़ैरू यही रोन जो टाइम ना है। हल त तरते हलूं, मतावन में साह हुजे। वञो जल्दी वञो। अल्लाह साईं तू मुंहिंजे बच्चे जो खैर कजाए, वॾी हयाती ॾिजांसि। या मुंहिंजा रब, मुंहिंजा पालणहार, असां मिसकीननि खां कहिड़ा इम्तिहान पियो वठी। असांजे कखनि तां हिकिड़ा ॾमर लहन कीन पिया त ॿिया चाढ़ियो छॾी। ए रब, असीं पत्थर जा न पाणी जा माण्हू आहियूं। असां वटि न जझा ॾोकड़, न बंगला, न माड़ियूं। असीं त हिननि कखनि जी शाल आहे पिया सिकूं। वो असांजे मथां एॾा छो कहर? हे रब, असां सां ही कहर कुजालाए पिया थियनि। मूं सॾींदे सॾड़ा साथी सॾु न ॾियनि। वली जे वठाण ते तोड़ न तवारे।
हेॾा हाञा थियनि बुरे हिन बबोर में। बसि धीअ, हाणे अवी रोअण बंदि कयो। मलूक खे कुझु कोन थींदो, कुझु कोन थींदो मलूक खे। मूं हथड़ा धड़ीअ दर खया। अल्लाह साईं असांजी दुआ घाईंदो। मलूक जी बेड़ी लुॾंदी ॿुॾंदी कोन ॿुॾंदी। बगा ॾिस न, अॼु हिन तड़ ते केॾी न माठ लॻी पई आहे। शांती ही शांती। गोला अॼु त पखी बि टाइजी विया आहिनि। गोलो गोलो नालो आहे मुंहिंजो। गोलो झुगी हुजे, बंगलो हुजे या महल, जंहिं जॻह ते किरे न साड़े रख करे छॾे। गोला हू किथे पुलिस त कोन पुकारींदा? अड़े जट, पुकारींदा त कुझा थींदो। हाँ, अड़े हे तड़ तर इलाको, हिते जी पुलिस सब पंहिंजी आहे। उल्को न कर, ना ना ना। जेसीं ताईं रईस मतारो खान जिंदा आहे न, तेसीं ताईं पाण खे को बि लहर न की लोॾो। आई ॻाल्हि सम्झ? गोला पर जे मलूक मरी वियो त पोइ? पाणीअ ते पेरा कहिड़ा जो खजी अची धुर थींदा। जे बची वियो न त पंहिंजे पाछे खां बि ईअं वेंदो जीअं कांउ वञे गुलेल खां। गोला आऊं गरीब माण्हू आहियां, मुंहिंजो धणी न साईं, ॿेली मुंहिंजी पारत अथई। उल्को न कर बगा, कंहिं बि क़िस्म जो उल्को न। पंहिंजे मथां रईस मतारे खान जो हथ आहे। तूं खाली मूंसां हुज बस। पोइ ॾिस पंहिंजी केॾी लय थी बीहे। गोला आऊं तोसां हर वक़्तु ॿधल आहियां, हुकुम खपे तुंहिंजो। अॼु राति तूं मूं भेड़ो हुज। मुंहिंजो माल अचिणो आहे, हुनखे पंहिंजी जॻह ते रसाइणो आहे। गोला आऊं तो भेड़ो आहियां, आऊं तोखां हिकु पल बि परे कोन थींदुसि। ठीकु आहे। अच्छा जनब, आउं तुंहिंजो ई गौरव हुअसि। आदा सालू ख़ैर त आहे? अदा ख़ैर कोन्हे। मूं सुणियो आहे त मलूक केरु मारे तड़ ते फिटो करे वियो आहे। आदा सालू तूं इहो कुझा पियो चईं? तूं मलूक जो ख़ासि यार आहीं, तोखे ख़बर न आहे छा? न न, मूंखे त ज़री बि सुणस कोन्हे। आउं त तोखां पियो सुणा। चवनि था माइट अस्पताल खणाए विया आहिनि, पोइ मोह या बतो। या मुंहिंजा रब, तूं मुंहिंजे दोस्त जी ज़िंदगी बचाइजां। उन अमड़ जा वेड़ा कॾहिं बि वीरान न कजां, जिते मलूक जी ख़ुशी जा अञा दोहल बि न आहिनि वॻा। बसि अदा असल रब साईं खे को रहम पए। मलूक जवान छोकिरो आहे, पर आहे बि माइटनि जो अकेलो। ये हेॾा होॾा त पोइ खेरू जीअर ई मरी वियो। आदा सालू अलाह ख़ैर कंदो। ऐं हाणे वञी सार लही थो अचांसि। अलाह कहिड़ो वाह वरियो आहे त दरिया में बि दुश्मनी वधी वई। मलूक तो पक सुञाता जो गोलो ऐं हुन सां गॾु हुन जा माण्हू हुआ? हा काका, मूं पक सुञाता हुआ। हिकु गोलो हुयो ऐं ॿिया कुझु हुन जा माण्हू बूथ ॿधल। गोले बछो पिए ऐं हुननि मूंखे मार पई कढी। उहो त सुबुह तो पको आहे। काका ख़ैरू, आउं त चवां थो थाणे ते हली पुलिस खे रिपोर्ट लिखायूं। न अबा न, पुलिस असां सां कहिड़ो दाद फरियाद कंदी। अबा इहा ज़मीनूं, इहे होड़ा, इहे तड़, इहे दरिया ऐं इहा पुलिस सभु इन्हनि वॾनि माण्हुनि जी आहे। उहो असां सां कीअं वहिंवार कंदी? काका, ईअं माठ करे वेहण सां पाण सां अञा ज़ुल्म वधंदा। डंडे खे साम्हूं डंडो ऐं पत्थर खे साम्हूं पत्थर ॾियणु घुरिजे। पुट, तूं थो करीं लिखियल पढ़ियल माण्हुनि वारियूं ॻाल्हियूं। असां जाहिल अणपढ़ियल माण्हू हिन सां कीअं पूरा पवंदासीं? आउं सां गॾु आहियां, आजी हर मदद कंदसि। जेकॾहिं आहीं चवंदा त आखे वकील बि मुफ़्त में करे ॾींदसि।
मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे जेको मूंसां गॾु पढ़ियो आहे। बरोबर पुटु जानब, तूं इहो सभु कुझु करे सघे, पर असां इहो करणु नथा चाहियूं। असांजा जूपा जड़ो करे दरिया जे पाणी ते बीठा आहिनि। जे रस्मतार खाने जे हुड़े जी हिकु छोली अचे न त भला किथे वञे पहुचे। काका तव्हांजी मर्ज़ी आहे, पर मूंखे ॾाढो ॾुख थियो आहे त मुंहिंजे दोस्त मलू खे गोले वारनि धकणी सुठो की न कयो आहे। बस अबा, असां ग़रीब मिसकिननि माण्हुनि सां काती ऐं गिदरे वारो कमु आहे। असां कयूं त कुॼा कयूं। तुंहिंजी भलाई जो तूं पुछणु आहे ऐं मदद जी सलाह बि कई। अलाह तोखे ख़ुशि रखंदो। मलूक, हाणे आउं भली वञा? तूं मानी गिराक थींदो वञी आहे? न, तुंहिंजी मानी आउं तॾहिं थींदुसि जॾहिं तूं ठीकु थींदे। पर मलूक, तोखे यादि आहे की न पाण दरिया अंदरि हली शिकार कंदासीं, पोइ उते मानी पचाए बि खींदासीं ऐं फोटू बि कढंदासीं। तोखे यादि आहे की न? हाँ जानब, मूंखे सभु कुझु यादि आहे। त पोइ बसि ठीकु आहे, हाणे तूं रुगो ठीकु थी, तुंहिंजी मानी पोइ उते खींदासीं। ठीकु आहे जानब। अदा मलू, मूं तुंहिंजे लाइ खीरणी ठाही आहे, अचे वठि। मूंखे ॾे धीअ, आउं पंहिंजे बचिड़े खे पंहिंजे हथनि सां खाराईंदसि। साईं किथे मूं आवाज़ जी निंड ख़राबु न कई। ख़ैर आहे साईं, आंखे ख़ाली इहो ॿुधाइणो हो त माल जो पहिरियों होड़ो तड़ ते पहुची चुको आहे। जी साईं, खलासी माल लाइन पिया। जी जी, बिल्कुलु ईअं ई कबो। रईस, तव्हां बेफ़िक्र थी निंड कयो। बाक़ी हाल अहिवाल सुभाणे रूबरू मिली कंदासीं। ठीकु आहे। गोला, रईस कहिड़ो हुकुम कयो? रईस न पंहिंजे कम मां ॾाढो ख़ुशि आहे। न मलूक न, तूं सुतो रहो। तूं अची ऐं आउं न उथां, इहा ॻाल्हि ठहे कीन थी। तूं ज़ख़्मी आहीं मलूक। सारा, पर पोइ बि हॾनि में एतिरी सघ आहे जो तोसां उथी वेही ॻाल्हाए सघां थो। मलूक, कीअं आहीं हाणे? बसि कुझु ठीकु आहियां। अम्मा जूं ऐं सभिनी जूं दुआऊं लॻियूं आहिनि जो मौत जे रस्ते सां वेंदे वेंदे वापसि मोटियो आहियां। मूं तुंहिंजे बची वञण जे लाइ दिले दिल में इब्राहिम शाह वाड़ी वारे जी दरगाह ते पढ़ बि बासियो हो मलूक। सुठो कई सारा, हाणे ज़िंदगी रही त इब्राहिम शाह वाड़ी वारे जी दरगाह ते पाण गॾु अची हलंदासीं। पर मलूक, तूं इहो ॿुधाए त उहे केरु हुया जेके तोखे मारण पिया चाहिनि? हू चाहिनि था त दरिया जी सॼी पटी ते सिर्फ़ु असांजो कब्ज़ो हुजे। असां समूरनि मलाहनि खे फुरे चट कयूं ऐं केरु असां सां कुझु बि न। पर तूं उन्हनि खे कुॼा कयो मलूक, जो उन्हनि खे एॾी कावड़ लॻी तोखे उफट मारण पे चाहियूं। सारा, मूं गोले वारनि खे अहिड़े ज़ुल्म करण खां रोकियो हुयो। उन तां मुंहिंजी गोले वारनि जी मुंहमारी बि थी हुई। उन खां पोइ हू मूंसे अची विड़िया। मलूक, तूं अहिड़े अजल में हथ न विझ जंहिंमें तुंहिंजी जान हली वञे। हू ॾींगा माण्हू आहिनि, तूं हुननि जी वाट ॾेई बि न मट। बसि जेको थियो सो थियो। तूं काकी सबाकी खे वठी की न आहे? अम्मा खे गोॾनि में सूर हुयो, तुंहिंजो जाम पुछे पई। अम्मा तुंहिंजी हयातीअ लाइ जाम दुआऊं बि घुरियूं हुयूं। बसि अला साईं काकी सबागी जूं उहे सभु दुआऊं अघाईंदो जॾहिं अरबी असलम वापसि अची नंगण ते लहंदा। चाची सियाणी ऐं नसीबा वारियूं केॾां वयूं आहिनि? अम्मा ई अदी नसीबा दरिया ते मासूमनि में भत विराइण वयूं आहिनि। बाक़ी अबे जी त का ख़बर ई कान्हे। भला तोखे चांहि काढ़े ॾियां? न, मूंखे रुगो टिक खणी ॾे त आउं पंहिंजो मुंहुं ॾिसां त हाणे आउं कहिड़ो थो लॻां। ठीकु आहे मलूक, खणी थी ॾियां। बस रुगो मथे ते पटी ॿधल आहे,
बाक़ी साॻियो आहे। ए दरिया, असांजो तूं सभु कुझु आहीं। असां मिसकीन माण्हू तो मां खियूं पियूं ऐं तो मां ई जियूं पिया। तूं ई असांजे बचड़नि जो देस ऐं तूं ई असांजे बचड़नि जो वेस आहीं। असांजो तो में साह पसाव आहे। तो मंझा लंघी असां पंहिंजे बचड़े खे जल्दी अस्पताल पहुचायो। मूं अलाह सां गॾु तोखे बि सतायो हुयो। असांजी ॿुधी मुंहिंजे बचड़े जी ज़िंदगी बची वई। ही सदको हाणे तुंहिंजे हवाले थी कयां। ए दरिया, हाणे तोखे असांजे बचड़नि जी पारत हुजे। हा बाबा, हाँ छा था चयो? साईं, असीं अवी के गोले जी दाह ॼणा आया आहियूं। गोले अवां खे पुॼा कयो आहे? साईं, गोलो ॿियो दफ़ो मुंहिंजे छोकिरे सां मिलियो आहे। साईं, पहिरियों दफ़ो त सिर्फ़ु छोकिरे जा कपिड़ा फाड़िया, ॿियो दफ़ो त हणी लठियुनि सां फाह करे तड़ ते उछले हलिया विया। साईं, इहो त रब जो शुक्र आहे जो असांखे जल्दी ख़बर पइजी वई, जो खणी वञी डॉक्टर वटि पहुचायोसीं। डॉक्टर चयो त अधु कलाक लेट अचो आहे न त मलूक सफ़ा पूरो। खैरू गोलो बि छितो कीन थियो आहे। आख़िर अव्हांजे छोरे बि राति टेड़ी ॾेखारी हूंदी न। साईं, हुन खां सिर्फ़ु इहा ग़लती थी जो हुन भतनि जे ख़िलाफ़ ज़बान चोरी, बाक़ी कॾहिं कंहिंजो कख बि चोरी की न कयो अथई। खैरू, रत वारे छोरे जो हथे वारे मामले में छा वञे? सभु तड़ ओड़ा ज़मीन ऐं दरिया मुंहिंजा आहिनि, मुंहिंजा। गोलो बि मुंहिंजो माण्हू आहे। जेको गोले सां फिटाईंदो न हुन सां अहिड़ो ई चर थींदो। साईं, इहो त असीं बि ॼाणूं था। तव्हांजी खंभनि जी छां में जियूं पिया, पर मलूक त खणी ज़बान खोली, का गारगन त कान कई जो गोले खणी एतिरो वेर विधो। ठीकु आहे, ठीकु आहे, आउं गोले खे चई छॾींदुसि आईंदा जे माण्हुनि जो नानो वठे। साईं, खे भारत हुजे असां मिसकीननि जी। असां ॿ छोकिरा दरिया में विञाए चुका आहियूं। वधीक कुझु थियो त असांजो साह लुकी में अची बीहंदो। ठीकु आहे, ठीकु आहे, हाणे ई वञो, पर पंहिंजे छोरनि खे सम्झाए छॾियो, जेको ॾिसनि जेको ॿुधनि, अंधा ऐं गूंगा थी रहनि। हिते सिर्फ़ु असांजो हुकुम हलंदो। जंहिं बि हेॾा होॾा कई न, मुंहिंजो हशर ॾाढो ख़राबु थींदो। बसि साईं, असां सम्झी वियासीं। अरे उथो उथो बाबा, हाणे उथो। रईस खे ॿिया कम कोन्हे जो सॼो ॾींहुं वेही आंजा फ़ैसिला कंदो छा? दरिया में हाणे वागू अची चुका है, जेके आस्ते आस्ते आंखें गिड़काए वेंदा। जा रोजगार खाई वेंदा, जा तड़ ऐं तव्हांजा घर खसे वेंदा। आंखें चाह थो, होशियार थियो, पंहिंजे होड़नि जा सड़ संभालियो, पाण में हिम्मत ऐं ताक़त पैदा कयो। जे अञा बि न सम्झावां त जूं इज़तूं बि महफ़ूज़ न रहंदियूं। ही सभु वॾेरा ऐं उन जा भताखोर माण्हू जो सभु कुझु खाई वेंदा, कुझु कोन छॾींदा। कंहिंसां पियो ॻाल्हाए? हिते त केरु बि कोन्हे। काका आहे, सभु हितां आहे। पर होड़ा त सभु ख़ाली थिया आहिनि। काका, माण्हू हिते हिन होड़नि में आहे, हिन दरिया जे अछी पाणी में आहे, हिन हवा में आहे, हिन तड़ जे कखनि कंधियुनि में आहिनि। हे सभु मुंहिंजो आवाज़ ॿुधनि पिया। अलाए छो सभु माठ आहे। पर पुट, इहा माठ कहिड़े कम जी? दरिया में जॾहिं बि तूफान उथंदा आहिनि, उहे माठ में उथंदा आहिनि। काका, पहिरीं दरिया निंड कंदो आहे,
पोइ जाॻंदो आहे तपंदो आहे। उन खां पोइ दरिया में तूफ़ान ईंदो आहे ऐं उहो तूफ़ान सभु कोट किला तबाह ऐं बर्बाद करे छॾींदो आहे। न पुट, पाण खे ॿीहर अहिड़ो तूफ़ान कोन थो घुरिजे जंहिंमें आज़मैरी असलम जहिड़ा नौजवान ॿुॾी वञनि ऐं सालनि ताईं उनजो ॾस पतो बि न मिले। काका, हाणे जेकॾहिं तूफ़ान आयो न तो वो हर उन ज़ालिम जाबिर माण्हू लाहींदो उनजो सभु कुझु तबाह ऐं बर्बाद करे। रब साईं छड़ाई कंदो, पर किथे तूं वधीक सिखी त कोन वियो आहीं। काका, तूं बि ईअं थो चवे? माण्हू चवंदा आहिनि, पर अॼु आऊं तोखे पाण ई ॾिसां ई सुञा पियो। काका, तूं ई ॿुधाए, छा अॼु मूं का ग़लति ॻाल्हि कई जंहिंसां आंखे लॻे त आऊं फिज़ूल आहियां? ॻाल्हियूं त तूं सही थो करी, पर माण्हू त तोखे मेंटल ई चरियो छॾींदा आहिनि। बस काका, जिन खे मुंहिंजूं ॻाल्हियूं वणंदियूं न आहिनि वो मूंखे चरियो ऐं मेंटल सॾींदा आहिनि। बाक़ी पंहिंजे लेखे आऊं सभु कुझु ठीकु थो करियां। छा साईं फरमायो न, सूर्य मरी शोभ खे त दिल जा वहम विचार, हण भाला विड़ भाकुरे आॾी ठाल मठार। बिल्कुलु काका, मूं बि शाह साईं वारी वाट वरिती आहे जिते हू हर ज़ुल्म खिलाफ़ विढ़ण ऐं मुस्ताइण जी सलाह ॾे थो। बिल्कुलु पुट, रब साईं तोखे कामयाब करे। ए आरब, क्या पे सोची? ए असलम, मैं सोचा पियो त किथे असां ॿिन्ही खे शिकार जी पिट त कीन लॻी आहे। इहो वरी कीअं? अलाए, हर साह वारी शइ खे जीअण जो हक़ त आहे न, त पोइ असां दरिया में रछ ॾे खेकड़ा थाना मछियूं पकड़े शिकार कंदा आहियूं ऐं उन्हनि खे खणी खपाए छॾींदा आहियूं। अलाए जे मथां उन्हनि जी पिट लॻी हुजे ऐं बदिले में पाण पकड़िजी हिते पुॻा आहियूं। न ईअं कीने, रब साईं हे असांजी रोज़ी पाणी में खलकी आहे। हे पोइ ॾोहो गुनाह कहिड़ो? हदा अरब, पाण खे कंहिंजी पिट कान लॻी आहे, बस मथां रब जी तरफ़ां फिटल हुई। अबा अमा वारा बि असां खां सवाइ अलाए कीअं रातियूं ॾींहं कटींदा हूंदा। बस ईअं ॾींहं काटींदा हूंदा जीअं पाण जेल में पिया कटियूं। अदा अरब, हिकु जेल हिते ऐं ॿी जेल हुते। हुन जेल में अम्मा, बाबा ऐं भेण ऐं हिन जेल में तूं ऐं आऊं। यार असलम, तूं सही पियो चवे। असां बिना अबे ऐं अम्मा जी ज़िंदगी कीअं हूंदी? ख़ाली तड़ ॾिसंदा हूंदा ऐं घोड़ा निहारींदा हूंदा। हा, पंहिंजो सॼो घर ॼण दरिया जी कुन में हलियो वियो। न को कोई सॾु ॾे, न को कोई वरनाए, ऐं हर तरफ़ रुगो मागरनि जा ॾंद बि नज़र अचे। वरी बि रब साईं छड़ाई कंदो। इब्राहिम शाह वाड़ियारे जे सदके रब साईं असांखे खां आज़ादु कंदो ऐं पाण पंहिंजे ॻोठु हलंदासीं। अलाए इहो ॾींहुं कॾहिं ईंदो? ईंदो, ज़रूरु ईंदो। तूं दिलि वॾी करे। ड्रामा सीरियल पाणीअ मंझि पसाह जा तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। पाणीअ मंझि पसाह।